नवाज़ न्यूज़ में भलीकार आया संझा सैयद आया बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। PDM एहतजाज लाइ मुंहिंजे शहर जी चूंड कई आहे। उम्मीद त PDM कानून हथ में न खणंदी ऐं कानून जे पासदारी कंदी, पर जेकॾहिं कंहिं बि कानून खे हथ में खणण जी कोशिश कई त असां बि कानून खे हथ में खणंदासीं। अमेरिकी नाज़िमुल उमूर खे बि ख़बर आहे त नून ऐं शीन लीग ॿ आहिनि। आम चूंडनि खां अॻु टी लीग बि साम्हूं अची वेंदी। इमरान ख़ान जी हुकूमत 5 सालनि जो मुदो पूरो कंदी। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद जूं रावलपिंडी में मीडिया सां ॻाल्हियूं। सिंध के वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ सूबाई काबीना जो इजलास काबीना रूल्स में तरमीम मंजूर कंदे हेल्थ मैनेजमेंट कैबिनेट की मंजूरी ॾेई छॾी। वडे वज़ीर पारां समूरनि वज़ीरनि खे पंहिंजा तरक़ियाती मंसूबा जल्द मुकमल कराइण की हिदायत। सिंध हाई कोर्ट वफ़ाक़ सिंध के घरू सेक्रेटरीज़ ऐं IG पुलिस के नोटिस जारी करे छॾिया। सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी लाइ दाख़िल दरख़्वास्तुनि ते ॿुधणी। अदालत तरफ़ां वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमत खां गुम थियल माण्हुनि बाबति रिपोर्ट तलब। गुम थियल माण्हू किथे आहिनि बाज़ियाब कराए वञे, अदालत जो हुकुम। मुल्क में कोरोना वायरस विघे 12 मरीज़ फौत। हयाती न्याणियुनि जो अंग 28,314 थी वियो। 24 कलाकनि दौरान 554 नवां केस रिपोर्ट। हाकारी शरह 1.61% रही। ठटे में छतोचंद में डॉक्टर जी मुबैना गलत इंजेक्शन लगन सबब नींगर शहजाद जाड़ो फौत। वारसन जो वाक़ई खिलाफ एहतजाज, डॉक्टर खिलाफ कार्रवाई जो मुतालबो। सरहदवासी पोरित 5 ॾींहनि खां गुम। वारसन तरफ़ां अगवा जो शख़्स ज़ाहिर नौजवान कच्छ तरफ़ वियल हो, जितां खेसि अगवा कयो वियो आहे। इलाइक़े में चोबोल।